ख़बर शामिल करियूं था। नौशेरो फिरोज़गाह मंज़ूर मलक की रिपोर्ट के मुताबिक़ भरिया रोड के गुड़ सिटी ॾखण वासी पसंद जो परणो कंदड़ जोड़े इहो तहफ़ुज़ लाइ भरिया सिटी में जाजी मुज़ाहिरो कयो। नारी नौजवान मीडिया अॻियां दाहियो त असांजी जानियुनि खे ख़तरो आहे। अदालत मां तहफ़ुज़ मिलण बावजूद पुलिस असांखे तहफ़ुज़ फराहम करण में नाकाम थी चुकी है। भरिया रोड के ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ ॾखण वासी पसंद जो परणो कंदड़ जोड़े नारी मौसम ॾखण ऐं साजिद ॾखण भरिया सिटी प्रेस क्लब ते पहुची दाहियो त असां बि ॾींहुं अॻु अदालत सगोरी में पसंद जो परणो कयो हो। उन खां पोइ नारी जा माइट आशिक़ हुसैन अजल ॾखण, एजाज़ ॾखण, मौज़न ॾखण ऐं ॿिया असांजे जान जावेरी बणिजी चुका आहिनि। हिन चयो त असां अदालत सगोर में तहफ़ुज़ जी पिणु दरख़्वास्त ॾिनी हुई, पर पुलिस असांखे को बि तहफ़ुज़ फराहम न आहे कयो। असीं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिननि SSP नौशेरो फिरोज़ ॿियनि वसवारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई त असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।